वनुसल्ली वनुसल्लिम अला रसूलिल करीम अम्मा बाद क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। बुलंद आवाज़ से दुरूद पाक जो नज़रानो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफ़ीअना व मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लिम अलैहि। बगैर के हैं तमहीद जे अल्हम्दुलिल्लाह ही अजो को बाबरकत प्रोग्राम ही अजीम शान जलसो शाने हजरत उमर फारूक रदी अल्लाह ताला अन्हु ऐं शहादत हजरत उस्मान गनी रदी अल्लाह ताला अन्हु जी मुनासिबत सां रखियो वियो आहे। माशाअल्लाह उलमा इकराम खिताब कंदा वञनि था ऐं हींअर माशाअल्लाह ख़ुसूसी खिताब साईं मखदूम जाफर कुरैशी साहब जन जो थींदो, पर मां एतिरो ज़रूर अर्ज़ कंदो वेंदुसि त हिते तव्हांजो वेहण एॾो बाइसे बरकत आहे, ख़ुदा जो कसम जो तूं पाण ॿुधंदे तुंहिंजी दिलि ठरी पवंदी। हिकु हूंदो आहे पूरो क़ुरान पढ़णु, ॿियो हूंदो आहे पूरे क़ुरान हाणे साईं जन हिकिड़ी आयत पढ़ंदा उन ते बयानु कंदा, ॿ आयतूं पढ़ंदा, चंद आयतूं पढ़ंदा उन ते ख़िताब कंदा। हिकु हूंदो आहे पूरो क़ुरान पढ़णु ऐं ॿियो हूंदो आहे क़ुरान पाक जी हिकु आयत खे सम्झणु उन ते अमल करणु। मां थो चवां त कंहिं शख़्स मस्जिद में वेही करे सॼी राति क़ुरान पढ़ियो ऐं ॿिए शख़्स सिर्फ़ अहिड़ी बाबरकत महफ़िल में वेही करे हिकु आयत खे सम्झो ऐं उन ते अमल कयो, रब्बे काबा जो कसम हुन जो पूरो क़ुरान पढ़णु हिकु पासे तुंहिंजो हिकु कलाक वेहणु हिकु पासे। असुल क़ुरान हिदायत जे लाइ आयल आहे, जंहिं पढ़ियो उन खां पुछे छा थियो कंदो का ख़बर कान्हे, बरकत लाइ पढ़ियो आहे। पर साईं मखदूम साहब जॾहिं ख़िताब कंदा तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त क़ुरान चवे छा थो। पर क़ुरान जी मर्ज़ी आहे जंहिंजे सीने में लहे, हेॾे तवजो चंद मिंट, क़ुरान जी मर्ज़ी आहे जंहिंजे सीने में लहे, इहा साईं जी गारंटी न आहे। क़ुरान जी मर्ज़ी आहे जंहिंजे सीने में लहे, न लहे त काफ़िरनि जे क़बीलनि जे सरदार अबू जहल जे सीने में न लहे ऐं वरी लहण ते अचे त हबश जे कारे बिलाल जे सीने में लही पवे। छो त क़ुरान इहो न ॾिसंदो आहे तोड़ो ॿाल केतिरो आहे, क़ुरान इहो न ॾिसंदो आहे तुंहिंजी पर्सनैलिटी केतिरी आहे, क़ुरान इहो न ॾिसंदो आहे तुंहिंजो प्रोटोकॉल केतिरो आहे, न न बल्कि क़ुरान इहो ॾिसंदो आहे कि जे सीने में अमर आमिना जे लाल जो इश्क आहे, रब्बे काबा जो कसम जंहिंजे सीने में अमर आमिना जे लाल जो इश्क मौजूद हूंदो आहे, रब्बे काबा जो कसम क़ुरान उन जे सीने में लधी पवंदो। फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम, नबी बेमिसाल ऐं मोहम्मद जी उम्मत भी बेमिसाल। रब्बे करीम ॿिनि उम्मतुनि मां कंहिं बि उम्मत खे इहो लक़ब न ॾिनो, पर जॾहिं मोहम्मद जी ज़ात अॻियां अची वई वरी उन जी उम्मत अॻियां अची वई त रब्बे करीम फरमायो फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम, तूं आम नहीं मुंहिंजे हबीब जो उम्मती आहीं, तूं मुंहिंजो ज़िक्र कर मां तुंहिंजो ज़िक्र। मौला तूं त ज़िक्र खां पाक आहीं, तूं असांजो ज़िक्र कीअं कंदे, असां त अल्लाह अल्लाह तुंहिंजो ज़िक्र कंदासीं त रब्बे करीम तूं असांजो ज़िक्र कीअं कंदे। रब त ईअं कोन चवंदो त मौलवी 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 आलिम ज़िक्र कयो अल्लाह अल्लाह अल्लाह, पर रब्बे करीम आलिम 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 कोन चवंदो, मुफ्ती मुफ्ती कोन चवंदो। मौला तूं त ज़िक्र करण खां पाक आहीं, तूं असांजो ज़िक्र कीअं कंदे। रब्बे करीम फरमायो तूं आम नहीं मुंहिंजे हबीब जो उम्मती आहीं, तूं पंहिंजी ख़ताउनि में मूं रब खे यादि कर, मां रब वरी पंहिंजी अताउनि में तो बंदे खे यादि कर। ऐं हर हिक जी तमन्ना हूंदी आहे, नंढे उहिदे वारो चवंदो आहे मौला वॾो उहिदो ॾे, पर अॼु ॾींहं ताईं मां कॾहिं को अहिड़ो इंसान न ॾिठो जंहिं चयो हुजे वॾे उहिदे वारो हुजे चवे मौला मूंखे नंढो उहिदो ॾे। लोड़े शरीफ़ ते माण्हू आया, सिपाही आयो, साईं दुआ कर एसएचओ थी वञा, एसएचओ आयो साईं दुआ कर डीएसपी थी वञा, डीएसपी आयो साईं दुआ कर एसपी थी वञा, पर अॼु ॾींहं ताईं मां अहिड़ो को एसपी न ॾिठो जे इन चयो हुजे साईं दुआ कर मां एसएचओ थी वञा, अहिड़ो को एसएचओ न ॾिठो जे चयो हुजे साईं दुआ कर मां सिपाही थी वञा। प्राइमरी मास्टर त चयो त साईं दुआ कर मां हेड मास्टर थी वञा, पर अॼु ॾींहं ताईं अहिड़ो हेड मास्टर न मिलियो जे चयो हुजे साईं दुआ कर मां प्राइमरी मास्टर थी वञा, कुर्बान वञा। अम्मड़ आमिना जे लाल जे शान था जॾहिं
जी वारी आई त अल्लाह ताला नबिन के नबूवत जा ताज अता करे छड़िया पर जरे मोहम्मद जो जिक्र आयो त नबिन कयो मौला नबूवत जा ताज वठी छड़ मोहम्मद जो उम्मती करे छड़ या रसूल अल्लाह मोहम्मद जो तू वो उम्मती आही जेकर उम्मती जो इयो शान आ त सोने उमर जो शान छा हुंदो जेकर उम्मती जो इयो शान आ त सोने अबू बकर जो शान छा हुंदो जेकर तुंजो इयो शान आ त सोने उस्मान जो शान छा हुंदो सोने अली जो शान छा बुढ़ड़ी औरत आ गरीबा पैसा कौन था तेल वतो थई रस्ते सा वने थी ठोकर लगे थी तेल हारजी थो पे सोने उमर जो दौर आ सोनो उमर चौकी पे थो दिए पहरो पे थो दिए एकड़ी बुढ़ड़ी औरत आ जेका जमीन ते बैठल आ भई अत मथे ते अथस आई ज़ारो कतार रोवण जी हालत में लगी पई आ परेशानी जे आलम में आ सोनो उमर चौकी दींदे दींदे उन बुढ़ड़ी जे मथा तो अचे अम्मा छाजे करे परेशान आहे केड़ी गाल परेशान कयो ते बचा मां गरीब आया मोट पैसा ही कोन हा तेल वत थाबो अची वियो आ तेल हारजी पियो आ सजो जमीन गिही वई आ सोने उमर जने इयो दिठो त अमर जी अखिन मां नीर था वहन गरीब आया सोना बिया पैसा किथा आनी दस सोनो उमर जलाल में अची करे जमीन के तो चे ए जमीन छा तोखे खबर ना है त हिते हुकूमत उमर जी आ तुझी एड़ी केड़ी मजाल आ जमू उमर जे हुंदे तुझी केड़ी मजाल आ हिन पोड़ी औरत जो तेल खणी वई आही हिन पोड़ी औरत के पांचो तेल वापस कर रब्बे काबा जो कसम सोने उमर जिया इने के जमीन के इशारो कयो त जमीन मा तेल बोणा कढंदो निकरी आई शीशे में पइजी वियो शीशे में पइजी वियो पर वा बुढ़ड़ी औरत सोने उमर के सुञाणे नथी छा थी चवे तो उमर बादशाह छो थियो आ तू बादशाह थिया तू बादशाह थिया सुनो उमर थो चे मां वो ही उमर आया जे नाले तू थी चई त बादशाह थे हा खुदा जो कसम जदे सोने उमर जो इयो शान था दसो त खुदा जो कसम जदे अल्लाह वारन जे दर ते जदे सहाबा जी मोहब्बत मिलंदी आ त पो खुदा जो कसम मुखे लोड़े वारन जो एकड़ो वाक्यो याद अची विंदो साईं दिल मुराद इशारे जी गाला सुनो दिल मुराद समुद्र जे किनारे जहाज त्यारा मदीने वजण जे लाए काडे था वणो मदीने था वणो मु फकीर के खयो हलो साईं वीजा काने पासपोर्ट कोने मोट कुछ भी कोने पर जदे हबीबन जो जिक्र थियो त हाने खणी हलणो पवंदी हाने खणी हलणो पवंदई जडे हबीबन जे शहर जो जिक्र छिड़ी वियो आ त पो महबूब जे मुल्क ते पहुचणो आ न खणदासी जहाज हलियो सोने दिल मुराद जी अखिन मां नीर वया सोना हे मदीने अचन पया मुखे नथा वठी अचन सोनो जलाल में अची करे पांजी लठ मुबारक समुद्र में उछलाए करे लठ के हुक्म कयो त लठ तू जो कम्मा मुखे मदीने पहुंचा जी लठ के हुक्म थियो आ त लठ बेड़ी बणजी वई आ सोनो दिल मुराद उनते सवार थी करे हलण लगो आ एडा जहाज भी हले तो एडा सोने जो डंडो भी हले तो एडा जहाज हले तो एडा सोने जो डंडो हले तो एडा जहाज हले तो एडा सोने जो डंडो हले तो जडे डिठो हाजिर त हे सोनो त साजे जहाज के भी क्रॉस तो करे किथे ए नथे त ही सोनो मदीने वारे के दाह दे छडे आई असा सब मदीने वारे जा मयारी थी पो सोने दिल मुराद के जहाज में विहारे वा सोनो मदीने पहुंची वियो आई बिला मुशाबिहत मां बगदाद शरीफ में आयस मुल्क शाम में आयस सबनी दरगाहों ते मुझी हाजिरी थी आ रब्बे काबा जो कसम जेका फकीरी मुखे लोड़े शरीफ ते नजर आई एड़ी किथे नजर ना जेका फकीरी मुखे लोड़े शरीफ ते नजर आई जेका आजिजी मुखे लोड़े शरीफ ते नजर आई जेको आलिमन जो अदब उनन जी मोहब्बत उनन सा अकीदत जेका मुखे लोड़े शरीफ ते नजर आई अजु दी ते किथे नजर ना आई आई उन वक्त मु नाचीज जे अखिन मा गोड़ा अची विया जडे साईं अली मुर्तजा साईं
खीर जो प्यालो खणी आया, प्यालो भी हेतरो वडो हुजे ऐं एड़ो प्यालो वरी मूं ॾिठो भी कोन हो, एडो वडो प्यालो भी थींदो आ, पर साईं जन फरमायो त इहो प्यालो हितां जो ना है, इहो मदीने जो आ। पो साईं जन जीअं खीर जो प्यालो खणी आया, साईं वडन खे ॾिनो, साईं वडन ॿ ढुक खीर जा भरिया, पो असां सभिनी खे ॾींदा विया, असां ॿ ढुक भरींदा वियासीं। जीअं ढुक भरींदा वियासीं त मदीने वारो याद अची वियो त मदीने वारो साईं हो, हिकिड़ो खीर जो प्यालो हो ऐं 70 सहाबा पियण वारा हा। मालूम थियो त हिते भी अज भी सुन्नत मुहम्मदीअ खे अदा कयो थो वञे। नमाज जी पाबंदी, शरीयत जी पाबंदी। हिकिड़ो शख्स मां मथे उघाड़ो ॾिठो, ॾाढ़ी हुई, जीअं आयो साईं सां मिलिया, साईं जन फरमायो त बाबा पहिरियां मथो ढक, पहिरियां मथो ढक। याने जेकॾहिं शरीयत आहे, शरीयत जी पाबंदी आहे त लोड़े शरीफ ते ॾिस, ऐं आजिज़ी ॾिसणी आहे त लोड़े शरीफ ते ॾिस, ऐं आलिमन जो अदब ॾिसणो आहे त लोड़े शरीफ ते ॾिस। खुदा जो कसम हाणे साईं जन सां असांजो लाड़काणे सफ़र थियो, पर जेतिरी देर सफ़र थियो न, एतिरी देर जेकॾहिं कचहरी ही त सुणे मीर मोहम्मद जी ही। वरफ़अना लक ज़िक्रक, अल्लाह ताला पंहिंजे हबीब जो ज़िक्र बुलंद कयो आहे, ऐं तव्हां भी हिते आयल आहियो, उन जे हबीब जे ज़िक्र खे बुलंद कयो था। अल्लाह ताला तव्हां खे शाद ऐं आबाद फरमाईंदो, मदीने वारे साईं जी छांव हूंदव। ऐं अॼु दुआ थो कयां त जेके भी हिते आया आहिनि, अॼु सुहिणो रब सुहिणे उमर जे सदके में, सुहिणे उस्मान जे सदके में सभिनी आयलनि खे हिन ई साल मदीना मुनव्वरा जी बाद हाज़िरी नसीब फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।